नाज़रीन, आउं ज़ाहिद आबड़ो पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो साहब ऐं काज़ी अनवर साहब जिन सां गॾु अॼु असां हिकिड़ी वरी सियासी सूरत हाल जेका हींअर पाकिस्तान जे जेको आहे सो सरफेस ते तमामु घणी असांखे हॉट पई नज़र अचे, ॾाढी गर्मा गर्मी लॻी पई आहे ऐं कोशिशि कंदासीं त असां इन सूरत हाल में थोरो मुस्तक़बिल जे बारे में ॼाणण जी कोशिशि कयूं त मुस्तक़बिल ते जेको आहे सो असांजे पाकिस्तान जे या सियासी जेके असांजा रहबर आहिनि उन्हनि जे या असांजी अपोज़िशन जेकॾहिं पंहिंजे उन कामयाबु थी वञे नो कॉन्फिडेंस में त उन्हनि सभिनी शयुनि ते जेके आहिनि से कहिड़ा कहिड़ा फ्यूचर में असर पइजी सघनि था। सो अचो त पाण उन्हनि ते थोरा तबसरा कयूं ऐं फ्यूचर खे ॼाणण जी कोशिशि कयूं। सुमरो साहब, हाणे नो कॉन्फिडेंस जे लाइ मुंहिंजे ख़्याल में त असां अचे पई या न पई अचे इन खे बहस में नथा वञूं, छो जो परवेज़ इलाही चौधरी परवेज़ इलाही जे इंटरव्यू खां पोइ हाणे का शक जी घणी गुंजाइश कोन रही आहे। हेसि ताईं त असांखे उहा कामयाबु नज़र अचे पई। उन खां पोइ छा थींदो, उन खां पोइ जा जेके हालात आहिनि उहे तव्हांखे कीअं पिया नज़र अचनि? ईअं सम्झो त नो कॉन्फिडेंस कामयाबु थी वई आहे। महिरबानी। तव्हां ॻाल्हि खे मार्च मां 2022 खां अप्रैल में खणी वियो त अदम एतमादी तहरीक कामयाबु थी वई ऐं तहरीक इंसाफ़ जी हुकूमत ख़तमु थी वई। हिकिड़ो तसवर था करियूं, हीअ उन्हनि माण्हुनि जी उन पार्टी जी हुकूमत ख़तमु थी वई जेके असांखे चवंदा रहिया त असीं 10 सालनि लाइ आहियूं, असीं पाकिस्तान खे तब्दील पिया करियूं, असां जहिड़ो रिजीम आहे कोन, असां जहिड़ी हुकूमत आहे कोन, असां जहिड़ी गवर्नेंस आहे कोन ऐं असीं 2028 ताईं वेठा रहंदासीं। उहे 2022 में जेकॾहिं हली वञनि, जॾहिं त हुननि जे हक़ हुक्मरानी 2023 ताईं हुजे ऐं उहे 2022 में हलिया वञनि त पाकिस्तान जो उहो माण्हू जेको हिन सॼी हुक्मरानी मां तंग हो, उन राति ख़ुशी जूं घड़ियूं आहिनि न इहे, जेको महांगाई जो पीसियल हो ऐं जेको रुगो तकीड़ो ॿुधी रहियो हो, कंटेनर खां हिकिड़ी तकरीर हली 2014 खां वठी, उहा तकरीर जेका आहे ॿुधी 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 माण्हुनि जा कन पची पिया, माण्हुनि जी जान छुटी वेंदी उन्हनि तकीड़नि खां ऐं PTI जे प्रोपेगेंडा खां त उहे सभु कुझु पिया कनि। हुननि सवाइ महांगाई जे, सवाइ सेंसरशिप जे, सवाइ सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु, मीडिया जे ख़िलाफ़ु पंहिंजे पसंदि जा धंधा कराइण ऐं पंहिंजे पसंदि जूं इंफॉर्मेशन लाइ सहाफ़ियुनि खे, टीवीअ खे, मीडिया खे, पैमरा खे ऐं इन रेगुलेटेड अथॉरिटीज़ खे इस्तेमालु कयूं त असांजी वाह वाह करियो। माण्हुनि जी जेकॾहिं तव्हां इहो अज़्यूम कयो आहे त इहा हुकूमत न रहंदी त माण्हुनि जी इलाही नामुनासिब ॻाल्हियुनि खां, सेल्फ सेंसरशिप खां, दबाव खां, महांगाई खां ऐं माण्हू जेके माना जंहिं शइ खे पसंदि न कनि ऐं आउं सम्झां थो त माण्हुनि में हिकिड़ी ख़ुशी जी लहर हूंदी जेकॾहिं थोरी देरि लाइ इहो तसवर करियूं था। हाणे बाक़ी ॻाल्हि इहा था करियूं त तव्हांजे क्वेश्चन जो जेको माना मेन हिसो आहे उहो इहो आहे त इन खां पोइ छा थींदो, इन खां पोइ यानी PDM छा कंदी, पाकिस्तान पीपल्स पार्टी छा कंदी ऐं मुस्लिम लीग नवाज़ छा कंदी। हाणे जेका ॿी धुर 2023 ताईं इक़्तिदार में ईंदी त उहा छा कंदी, तव्हांजो इहो सुवालु आहे। त उन्हनि जेके पंहिंजा कार्ड आहिनि न उहे पंहिंजे सीने सां लॻाए रखिया आहिनि त उन्हनि जो इक़्तिसादी प्रोग्राम कीअं आहे ऐं उन्हनि जो अंदाज़े हुक्मरानी कहिड़ो हूंदो, आया हू सभु गॾिजी हुकूमत कंदा, पंजाब चौधरी परवेज़ इलाही साहब खे वेंदो ऐं इहे सभई ॻाल्हियूं जेके आहिनि न उहे बि वक़्त सां गॾु वाज़ह थींदियूं। जॾहिं वाज़ह थींदियूं त पोइ ख़बर पवंदी त हीअ जेको नवां हुक्मरान आहिनि
उहे जेके घटि में घटि मतिलबु माना वफ़ाक़ में ऐं सूबे पंजाब में अची रहिया आहिनि त उन्हनि जा जियो अंदाज़ हुकुमरानी ऐं उन्हनि जूं माशी पॉलिसियूं, उन्हनि जूं ज़रई पॉलिसियूं ऐं उन जूं मुल्क खे ख़ुशहाल करण जूं पॉलिसियूं, छाकाणि जो माण्हू हिन रिजीम मां तंग आहे त माण्हू नए रिजीम खे जॾहिं वेलकम कंदा त उन्हनि उहे कीअं डिलीवर कंदा, अहिड़ो को प्रोग्राम जेको आहे न उहो न PDM ॾिनो आहे ऐं न अपोज़िशन पार्टियुनि ॾिनो आहे त उहे हुकुमरानी कीअं कंदा। ऐं आउं वरी बि हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त अञा 28 तारीख़ में देरि आहे ऐं ॾिसिजे त किसो केॾांहुं थो वञे, पर हिकिड़ी ॻाल्हि तय आहे ऐं तव्हां सां इतफ़ाक़ थो कजे त लॻे थो त हीअ हुकूमत जेका आहे न उहा नो कॉन्फिडेंस में पंहिंजो वजूद जेको आहे न उहो विञाइण वारी आहे। काज़ी साहब, सुमरो साहब जी तव्हां ॻाल्हि ॿुधी ऐं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां वरी हिकिड़ो सुवाल ज़हन में थो अचे त हींअर जेका असांजी अपोज़िशन हिकिड़ी मुतहरिक आहे ऐं उन्हनि जो सिर्फ़ु इहो ई इरादो हो त असां PTI खे जेको आहे सो हटाए ऐं पोइ वरी असां हिकिड़ी पंहिंजी ईअं चइजे त थोरे वक़्त जे लाइ हुकूमत क़ाइमु कयूं ऐं पोइ वरी असां फ्रेश जेके आहिनि से इंतिखाबात करायूं। पर कल्ह हिकिड़े TV खे इंटरव्यू ॾींदे शहबाज़ शरीफ़ इहा ॻाल्हि कई आहे त हू चाहे थो त इहा हुकूमत 5 साल हले ऐं क़ौमी हुकूमत ठाही वञे ऐं हुन पंहिंजे इतादनि जी त ख़ैर ॻाल्हि कोन कई आहे, हुन पंहिंजी ज़ात जी ॻाल्हि कई आहे त इहा संदसि पसंदि आहे। इहा तब्दीली जेका आहे सा हिकदमि नून लीग जे अंदरि जेका आहे सा कीअं आई या छो आई, इन ते थोरो रोशनी विझो। जी महिरबानी। मौलाना साहब फरमायो त ख़िज़ा वञे पोइ बहार अचे या न अचे, मतिलबु ही जेकॾहिं तव्हां हिनखे अवाम जे तनाज़ुर में ॾिसो था त ॾुख थो थिए त अवाम त वीचारो बहार जे आसिरे में आहे न। ख़िज़ा वञण मञा बहार न अचे त अवाम खे कहिड़ो फ़ाइदो, पर अपोज़िशन खे शायदि फ़ाइदो आहे उन वञा। अपोज़िशन खे आंदो ई इन ॻाल्हि ते वियो आहे त नवाज़ शरीफ़ या नून लीग या पीपल्स पार्टी या मौलाना साहब या उन्हनि सां इतिहादी पार्टियूं उहे गॾु हुजनि ऐं PTI जेका एतिरी त साहबनि खे वेझी हुई जो उनजी हर क़िस्म जी अंगड़ाई अरड़ाई या उन्हनि जी जस्टिफिकेशन उहे पाण ॾींदा हुया इतिहादनि खे गॾाइण। हींअर अचानक उहा अलाए छो उन्हनि जे नज़रुनि में या कावड़ में अची विया आहिनि ऐं उनखे शायदि तव्हां जीअं ज़िक्र कयो सवेल त चौधरी साहब परवेज़ इलाही इन खे क्लियर करे छॾियो आहे त उन्हनि जी कावड़ हिन साहब सां इन करे थी जॾहिं हिन उन्हनि जे इदारे में हथु विझणु शुरू कयो। उहो हाणे त ओपन थी वियो, असां चई था वठूं त जॾहिं तव्हां उन्हनि जे मर्ज़ी खां हटी करे इदारे जे मर्ज़ी खां हटी करे ऐं उते तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं हलाइणु शुरू कयूं, हू पोइ कावड़िजी पिया आहिनि। ऐं उहा ई कावड़ आहे जेका हिननि खे खयों थी अचे त असां PTI खे कंहिं नमूने सां कंहिं बि नमूने सां हटायूं। PTI जो हटिजणु हींअर बि ॾाढो आसानु आहे, इनखे डिले छो थो कयो वञे इहो मूंखे सम्झ में कोन थो अचे। जॾहिं चौधरी साहब चवे थो त असांजो इतिहादी ज़रदारी साहब आहे, माना हिन वक़्तु मां इतिहाद हिकिड़े ॾींहुं शाम जो त बयानु हिकिड़ो कढे त असां आहियूं PTI जे गवर्नमेंट सां गॾु आहियूं, वरी शाम जो इंटरव्यू ॾींदे चवे थो त न असां त इतिहादी ज़रदारी साहब सां आहियूं ऐं ज़रदारी साहब असांजो इतिहादी आहे। ऐं पोइ जेके उन ॻाल्हियूं कयूं आहिनि त असां मौसन जेके कश माण्हू न आहियूं, पर जेको साहब वेठो आहे हींअर PM ते उहो मौसन कश आहे। हाणे इहा ॻाल्हि क्लियर कट थी वई आहे त न महांगाइनि ते हुकूमतूं वञनि थियूं, न आवाम जे चवण ते हुकूमतूं वञनि थियूं। हुकूमतूं अचण ऐं वञण जो किथां ॿिए हंधा रस्ता खुलनि था, पोइ उतां जी कावड़ आहे। उन ई कावड़ खे या उन ई प्रेशर खे महसूसु कयो आहे तव्हांजे नून लीग जे सदर मोहतरम शहबाज़ शरीफ़ साहब। इन करे हू चए थो बाबा हाणे असांखे बि इन में हिसो ॾियो, नवाज़ शरीफ़ हुन सां सहमत हुजे न हुजे। पहिरीं ॻाल्हि त ईअं पई थी त जेका बि नई हुकूमत ईंदी उहा 2 या 3 महीना बीहंदी, नई इलेक्शन कराईंदासीं, नओं मैंडेट वठंदासीं ऐं पोइ उन में जेको अचे उन्हनि सां पाण में गॾिजी हलंदासीं। कल्ह जेका चए थो मुंहिंजी ॻाल्हि, हाणे मुंहिंजी ॻाल्हि कीअं, सदर नून लीग जो मेजॉरिटी पार्टी हुकूमत खां पोइ अपोज़िशन जी तव्हांजी, ऐं उहो पंहिंजी ॻाल्हि कीअं थो करे सघे। माना उन खे किथे न किथे को सिग्नल मिलियो आहे इन ॻाल्हि जो बि। आम माण्हू त कोन्हे को, आम भरकर त कोन्हे को जेको इहा ॻाल्हि वेही करे,
सो इहो अॼु जो न आहे, इहो गुज़िरियल 5-6 सालनि खां वठी कहाणी हले पई त बांग्लादेश स्टाइल हिकिड़ो असां ठाहियूं। ॾिसो असां वटि त सिस्टम खे नवां खणी था अचनि पिया न। बांग्लादेश में बि कुझु वक़्तु पहिरीं हिकिड़ी आई हुई क़ौमी हुकूमत, 2 सालनि जे लाइ आई हुई, त हाणे चवंदा असां 5 साल जे लाइ खणी अचूं, जंहिंमें असां सभु गॾु हुजूं, केरु बि एतिराज़ु न करे। पोइ हीउ साहबु उनखे कीअं थो रोके सघे? त हाणे परवेज़ इलाही साहब जे इंटरव्यू खां पोइ, इन जे शहबाज़ शरीफ़ साहब जे इंटरव्यू खां पोइ, या प्राइम मिनिस्टर साहब जे कावड़ भरियल तक़रीरुनि खां पोइ इहो ज़रूरु महसूसु थिए पियो त वाघ बि वरी बि वस वारनि जे हथ में आहे, जीअं वाघ खे वराइनि था उॾाई वेंदी। वाघ वाकई बि धणियुनि जे हथ में आहे, छो जो हींअर असांखे लॻे पियो त कराची जी जेका हिकिड़ी पार्टी MQM पाकिस्तान, उन ते काफ़ी जेको आहे सो कावड़ हुई धणियुनि जी, पर हाणे वरी शायदि उन ते महिरबानी उहे नज़र अचनि पिया। ऐं पीपल्स पार्टी पाण सां गॾु उन्हनि पार्टियुनि खे सभिनी खे मिलाईंदे, जिते MQM खे पाण सां गॾु जेको आहे सो शामिलु करण जी कोशिशुनि में जेके उन सां मुआहिदा करे रही आहे, उहे असांखे सिंध दुश्मन मुआहिदा नज़र अचनि पिया। जीअं तव्हां चओ त फ़ैसिला मथे थियल आहिनि, पर हिन दफ़े वारी जेका सूरत हाल आहे उन में उहा माज़ी खां इन करे मुख़्तलिफ़ आहे जो बज़ाहिर सभई धुरियूं पंहिंजो पाण में आज़ादु आहिनि ऐं ग़ैर जानिबदार आहिनि, ऐं सभई प्लेयर्स चवनि था त ग़ैर जानिबदारी क़ाइमु आहे ऐं कंहिंखे बि को बि फ़ोन कोन थियो आहे। हाणे अचूं था मोटूं था, इहा ॻाल्हि त थी वई। उन करे जेकॾहिं नेटफ्लिक्स जा ड्रामा कोई ॾिसंदो हुजे त उहो इहो सम्झी सघे थो त स्क्रिप्ट मौजूदु दौर में ऐं जदीद दौर में कीअं लिखिबा आहिनि, जिन जो अतो पतो ही बिल्कुलु नओं ऐं जदीद दौर जी अखाणी बि हले, जेके अॻिते हली तारीख़ में खुलंदी। 2024 में 25 28 में जॾहिं हिन दौर जी तारीख़ लिखी वेंदी त पोइ ख़बर पवंदी त हिन जे पुठियां रिथाबंदी कहिड़ी हुई, हिन जे पुठियां स्क्रिप्ट कहिड़ो हो। हाणे अचूं था त MQM ऐं पीपल्स पार्टी जे विच में ॻाल्हि ॿोल जी ॻाल्हि, पर न सिर्फ़ु MQM ऐं पीपल्स पार्टी जे विच में ॻाल्हि ॿोल कोन थी आहे। MQM ऐं PMLQ ऐं बाप पार्टी इन सां अपोज़िशन जो ॻाल्हियूं ॿोलियूं आहिनि, ऐं जीअं उन्हनि खे पंहिंजो मैजिकल नंबर 172 घुरिजे, त जीअं हिन वज़ीर अज़म खे या हिन हुकूमत खे टापुल करे सघिजे, उन लाइ पंजाब में त हुननि ईअं कयो आहे जो चीफ मिनिस्टरशिप उन्हनि खे ॾेई छॾी आहे। ज़रदारी साहब पीपल्स पार्टी एतिरो कुझु ॾियणु कोन पई वञे, ऐं हू 5 सीटूं आहिनि, ही 7 सीटुनि वारा आहिनि। ही वधीक ताक़तवर जमायत आहे। नंबर गेम में 28 ते जेका गेम थी थी या जेका बि तारीख़ आहे, नो कॉन्फिडेंस जी, उन में वॾे में वॾा प्लेयर ही आहिनि। बाप पार्टी बि कोन्हे ऐं मुस्लिम लीग काफ़ बि कोन्हे, त हुननि घटि में घटि असांखां पीपल्स पार्टी खां वज़रत आला कोन घुरी आहे। हुननि छाकाणि जो सिंध जा मुदामी शहरी आहिनि ऐं सिंध जूं जेके मतिलबु माना उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके आबादियूं आहिनि, उहे उन्हनि जूं पाण में इहे पीपल्स पार्टी ऐं MQM जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, उहे पाकिस्तान लेवल ते हुकूमत खे ठाहिण लाइ आहिनि ऐं PTI जे वज़ीर अज़म खे टापिल करण लाइ आहिनि। पर जेकॾहिं इन्हनि जे विच में इहे ॻाल्हियूं थियूं आहिनि त इहे बहितर ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि ॿिन्ही धुरियुनि खे MQM ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सिंध जे मसइलनि ते गॾिजी हलणु घुरिजे, ऐं उन में इन जूं ॻाल्हियूं आहिनि नौकरियूं ऐं ही, पर ज़राअत सनअत तरक़ी ऐं उन जे मुतलिक़ ते गॾिजी वई असांजी शहरी आबादी आहे। ऐं आऊं इहो थो सम्झां त उन जी बि मदद पीपल्स पार्टी खे वठणु घुरिजे, ऐं पीपल्स पार्टी ऐं MQM जूं कोलिशन गवर्नमेंटूं रहियूं आहिनि माज़ी में। ऐं जेकॾहिं ही कोलिशन गवर्नमेंट ठहे थी, ज़रदारी साहब जेकॾहिं मतिलबु MQM सां सिंध में का अॻिते हली कोलिशन थी ठहे, या इवन वफ़ाक़ में बि मतिलबु माना उन्हनि खे नुमाइंदगी थी मिले, त इहा गॾिजी जेकॾहिं इहे सिंध जी ख़िदमत करे सघनि पीपल्स पार्टी ऐं MQM, त इन में को हर्ज कोन्हे।
ऐं MQM जा नंबर मूं अर्ज़ु कयो त वॾा आहिनि ऐं उहे 7 आहिनि। MQM PMLQ 5 आहे ऐं बाप पार्टी 5 आहे, पर हुननि असांखां वज़ारत आला कोन घुरी आहे। शुक्र आहे। काज़ी साहब, सुमरो साहब जो त तव्हां ओपिनियन ॿुधो ऐं यकीनन हिकु बहितर ओपिनियन आहे, पॉज़िटिव ओपिनियन आहे, पर तव्हां छा था सम्झो त MQM जॾहिं पीपल्स पार्टी सां कोलेशन में अचे थी त उन जे बावजूदि बि उहा कॾहिं बि सिंध जे जेके कोर इशूज़ आहिनि उन्हनि ते सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहे थी या नथी बीहे? छो जो असां पास्ट में हमेशह उन्हनि जी इहा प्रैक्टिस ॾिठी आहे त कॾहिं बि हुननि सिंध जे इशूज़ ते न ॻाल्हायो आहे ऐं सिंध जे अवाम सां कॾहिं बि हुननि स्टैंडिंग कोन कई आहे। त हींअर छा असीं उन्हनि मां इहा उमेदु रखी सघूं था त इन फ्यूचर हू सिंध जे अवाम सां गॾु सिंध जे जेके कोर इशूज़ आहिनि उन्हनि ते गॾु बीहंदा? बिल्कुलु बि न, को फ़ाइदो कोन पवंदो। MQM खे असां उर्दू स्पीकिंग जी नुमाइंदा पार्टी बि नथा चऊं न। शहरी पार्टी अलॻि थी वई, उर्दू स्पीकिंग में ॿियूं पार्टियूं त वेठियूं आहिनि। ख़ुदि हींअर PTI जी पोज़ीशन तव्हां ॾिसो त कराची मंझां MQM खां वधीक सीटूं खणी आई, 11 सीटूं खणी आई। MQM जो जेको माज़ी रहियो आहे या जेको हाल आहे उहो हमेशह एंटी सिंध ऐं एंटी सिंधी रहियो आहे। कॾहिं बि तव्हां पाणी जे मसइले ते MQM गॾु कोन बीठी, भली तव्हां सां कोलिशन गवर्नमेंट में गॾु हुजे। 88 में मोहतरमा सां गॾु हुया। उन खां पोइ 2008 में जॾहिं हुकूमत आई पीपल्स पार्टी जी, त हिननि ज़बरदस्ती, उन वक़्त में अल्ताफ़ हुसैन वञा हिननि सां गॾु हुयो, इन साॻी हिकिड़ी पार्टी हुई, त ज़बरदस्ती कराची में चॉकिंग थी ऐं वॾा वॾा वॉल पोस्टर लॻा त असांखे पंहिंजे हिसे मुताबिक़ ऐं असांखे जेतिरी असांखे वोट मिलिया आहिनि असांखे उन में हुकूमत में शामिलु कयो। ऐं हिननि शामिलु कयो उन्हनि खे न सिर्फ़ु सिंध हुकूमत में, पर हिननि मथे बि शामिलु कयो इन में। छो त उन वक़्त में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई इन में मर्कज़ में। पर पोइ उहो हिननि जो इलाक़ घणो वक़्तु हली कोन सघियो। हीअ हलंदा ई कोन हिननि खे। हीअ सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ ॾुखियो आहे, पर MQM जे लाइ मां चवां थो त हीअ हर हिक खे ब्लैकमेल कंदा आहिनि। 2 महीना या 3 महीना पहिरीं तव्हां ॾिसो न त तव्हांजे वसीम अख्तर जो बयानु कहिड़ो आहे त तव्हां टोपी पाए कोन ईंदो। ॾिसो, जहिड़ो पीपल्स पार्टी सां टारगेट सिंधी माण्हू, सिंधी टोपी, सिंधी सकाफ़त, जहिड़ो पीपल्स पार्टी सां ऐं तव्हां चओ त कराची में असां सिंधी जे ॿाहिराड़नि जे ॿारनि खे दाख़िलाऊं न ॾींदासीं, जहिड़ो पीपल्स पार्टी, तव्हां पीपल्स पार्टी खे सिर्फ़ु छा चओ था त उहा सिंधियुनि जी जमायत, ईअं त कोन्हे न। पीपल्स पार्टी खे जेके एंटी सिंध वोट मिलनि था केतिरा उनजे ख़िलाफ़ था वञनि पिया, पर MQM हमेशह टारगेट पीपल्स पार्टी खे ईअं कंदी आहे त हीअ शायदि सिंध जी या सिंधी माण्हुनि जी ॿाहिराड़नि जी नुमाइंदा जमायत आहे, ये बहराड़ी के वडेरे आते हैं, ये कराची पे हुकूमत करेंगे। त हिननि जो जेको स्टांस आहे, रवैयो आहे, उहो अॼु जो न, जॾहिं खां ई ठही आहे त उहो मुनाफ़िक़ाना ऐं मोत्साबाना रहियो आहे। छो हिननि खे वरी पोइ वरी असां चवंदासीं जिन गॾायो आहे उहे गॾायो आहे। हिननि मां मूंखे त को उमेद न आहे त को हिननि जो फ़ाइदो पवंदो। हीअ विछोटियूं वधाईंदा। कल्ह ताईं पीपल्स पार्टी चए पई त MQM दहशतगर्द आहे ऐं MQM चए पई, मतिलबु इहो परे जी कोन्हे, महीनो पहिरीं जी ॻाल्हि आहे। तव्हांजो जेको सईद गनी साहब आहे उहो चए थो दहशतगर्द आहे। हू सभु चवनि पिया त पीपल्स पार्टी त बाबा सिंधु देश जी ॻाल्हि थी करे पई न। माना जेकॾहिं तव्हां पाण में ठहियल, हाणे छा थींदो? हाणे ॿई पाण में गॾिजी विया। बाबा कोटा सिस्टम 40-60 उहो शहरी ऐं ॿाहिराड़ी जो आहे, उहो को MQM ऐं पीपल्स पार्टी जो कोन्हे न। शहर में सिंधी माण्हू बि रहे थो, उर्दू स्पीकिंग बि रहे थो, पंजाबी स्पीकिंग रहे थो पियो, त उन्हनि शहरी माण्हुनि जो आहे इहो 40-60। सो बि हिननि शुरू कोन कयो हुयो इहो। जेकॾहिं MQM खे यादि ॾियारियूं त इहो उन वक़्त में 1951 में उन वक़्त में शुरू थियो हुयो जॾहिं हिते जो प्राइम मिनिस्टर साहिबु इहो हुयो ख़ान लियाकत अली ख़ान साहिबु हुयो, उन वक़्त ते शुरू थियल आहे। ऐं उन वक़्त ते तव्हां कोटा सिस्टम जी ॻाल्हि ॿुधायूं त कोटा सिस्टम जे लाइ 2% एक्स्ट्रा रखिया विया उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अञा इंडिया मंझां ईंदा। हीअ तारीख़ पई आहे। त असां घटि में घटि मां MQM खे जमायत, पॉलिटिकल जमायत ई रही कोन्हे न। सुभाणे जेकॾहिं अल्ताफ़ हुसैन हींअर नारा थो हणे पियो, या हिननि जा जेके एक्शन हुया, माण्हू साड़णु, माण्हू मारणु, शहर बंदि कराइणु, हींअर बि हिननि कोशिशि कई शहर बंदि कराइण जी, करे कोन सघिया। त हीअ पॉलिटिकल जमायत कोन्हे का। डंडे जी हुकूमत ते जिन जे ताक़त हलिया पिए इहे हलंदा रहंदा, पीपल्स पार्टी सां ठहंदा। त जीअं ईअं सम्झो त पीपल्स पार्टी जेको सिंध खे फ़ाइदो ॾिनो आहे न, उन जो फ़ाइदो अञा तव्हां माइनस करे छॾियो। उहो थी सघे थो त MQM खे कुझु फ़ाइदो पवे, पर उर्दू स्पीकिंग खे फ़ाइदो कोन पवंदो, शहरी माण्हुनि खे फ़ाइदो कोन पवंदो। कराची हैदराबाद जी तव्हां पोज़ीशन ॾिसो, उन में तव्हां बि रहो था, असां बि रहूं था पिया, त कोई शहरी नुमाइंदगी का MQM दौड़ त कोन्हे का न।
पर हिननि खे पंहिंजे मिक़दार खां वधीक मिलंदो अॼु ताईं फ़ैसिलो कोन था कनि पिया त कहिड़े पासे वञिणो आहे। केॾीमहिल चवंदा असां तव्हां सां गॾु आहियूं, केॾीमहिल चवंदा गॾु कोन आहियूं, केॾीमहिल ॿाहिरि उथी अचे चवंदा असां फ़ैसिलो करे वरितो आहे, असांखे फ़ाइदो आहे। हिननि खे लामाला पीपल्स पार्टी सां वञिणो पवंदो, छो त हिननि खे सिंध में हिसो खपे हुकूमत में। असांखे सिंध जे तनाज़ुर में ॾिसूं त को फ़ाइदो नथो पियो नज़र अचे, ख़ासि तौर ते सिंधी माण्हू खे फ़ाइदो घटि पवंदो। अच्छा सुमरो साहब, हाणे असां वरी इन ॻाल्हि खे जेको आहे सो थोरो उन जो तजियो करण जी कोशिशि था कयूं त जेकॾहिं हुकूमत PTI जी ख़तमु थी थिए त उन खां पोइ PTI जे लीडर प्राइम मिनिस्टर हिन वक़्तु जो असांजो जेको वज़ीर आज़म आहे इमरान ख़ान, उन जे लाइ कहिड़ा चैलेंजिस जेके आहिनि उहे उनखे दरपेश थी सघनि था, उन्हनि ते थोरी रोशनी विझण जी कोशिशि कजव। इमरान ख़ान साहिबु जेकॾहिं हिन तहरीक अदम एतमाद में ऐं इक़्तिदार खां ॿाहिरि थो हलियो वञे त हिकिड़े ॿिए मज़हर में हलियो वेंदो, साहिब इक़्तिदार हुजणु ऐं इक़्तिदार जे बिना हुजणु। जॾहिं हू हींअर पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे ऐं पाकिस्तान जी हिकिड़ी सभिनी खां वॾी पार्टी जो सरबराह आहे ऐं इक़्तिदार में आहे, ऐं उन खां पोइ जॾहिं हू ॿाहिरि हलियो वेंदो त पाण हीअं चऊं न त वाइल्डरनेस में हलियो वेंदो। ऐं हिकु ई वक़्तु आया इन खे इन पंहिंजी उमिरि में, छाकाणि जो वॾी उमिरि जो बि आहे न, पाण ई चए थो तव्हां 70 साल जो, त इन वॾी उमिरि में आया ही इन सभिनी शयुनि खे, इन इक़्तिदार खां अकेलाई खे बर्दाश्त करे सघंदो या न। ज़िंदगी जो हुनजो ॾाढो ग़ैर मामूली मोड़ अचण वारो आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे, जेको मुंहिंजे नज़र में हुन खे जेको रियल चैलेंज आहे उहो हिन अदम एतमाद जे अचण महिल ऐं अंदाज़े हुक्मरानी जेको ख़ान साहब जो आहे वज़ीर आज़म पाकिस्तान जो ऐं तहरीक इंसाफ़ जे पार्टी जो, उन में लॻे थो त इहा पार्टी जेका आहे न उहा ई डिसइंटीग्रेटेड थी वेंदी, इलाही हिसनि में टुटी वेंदी। हींअर बि टुटी वई आहे, जीअं अलीम ख़ान ग्रुप ऐं तरीन ग्रुप ऐं ॿिया बि छीना ग्रुप था चवनि उनखे। ऐं त जॾहिं हू पंहिंजे उन्हनि टुकड़नि खे मेड़ींदो जेके हुनखे गॾु करे ॾिना हुआ, त हिकु इस दिलि के टुकड़े हज़ार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा। त जॾहिं ईअं थींदो त तव्हां हुनजी इक़्तिदार लाइ वापसि अचण लाइ हुनखे न कंटेनर मुहैया हूंदा, न उहे तकीरूं करे, न उहे माइक, न उहा मीडिया कवरेज, न उहे अख़बारुनि जो शह सुर्खियूं। त ख़ान साहब जी या हिकिड़े वज़ीर आज़म जी या जी अकेला ई जेको मतरकिल नान वज़ीर आज़म रहियो आहे, जेको चवंदो त आउं सभिनी खे जेल में विझी छॾींदुसि, आउं सभिनी जा AC लाइ छॾींदुसि, आउं सभिनी सां हीअं करे छॾींदुसि, आउं अमेरिका खे हीअं करे छॾींदुसि, आउं यूरोप खे हीअं करे छॾींदुसि। उन खां पोइ 28 खां पोइ या जॾहिं खां पोइ इक़्तिदार खां धार थो थिए ख़ुदा न ख़ास्ता, त उन खां पोइ छा चवंदो अमेरिका खे, छा कंदो यूरोप खे। काइनात जूं हुकूमतुनि जूं, जाग्राफियुनि जूं ऐं तारीख़ जूं हक़ीक़तूं त उहे पंहिंजी जाइ ते मौजूदु हूंदियूं। इन सॼे मां इमरान ख़ान साहिबु निकिरी वेंदो। ऐं इफ़्तिख़ार जा ॿ टे शेर थो चवां त पढ़ां ऐं ज़िंदगी जे जीअं तमाशे खे अॻिते हली मुंहुं ॾियण वारो आहे, पर हीउ जेको तमाशो हुन सां हले पियो अदम एतमाद जो, अपोज़िशन जमायतुनि सां बि उहो तमाशो आहे ऐं बरसर इक़्तिदार पार्टी सां बि उहो तमाशो आहे। ऐं हाणे कहिड़ा वरी वापसि इक़्तिदार में था अचनि ऐं कहिड़ा इक़्तिदार मां ॿाहिरि था निकिरनि। इफ़्तिख़ार जा 4 मिसरा आहिनि, पढ़ूं था। चराग़े हिजरे दरवेश की बुझती हुई लो, हवा से कह गई है अब तमाशा ख़त्म होगा। कहानी आप उलझी है कि उलझाई गई है, कहानी आप उलझी है कि उलझाई गई है, ये अक़दा तब खुलेगा जब तमाशा ख़त्म होगा। ये सब कठपुतलियाँ रक़्सां रहेंगी रात की रात, ये सब कठपुतलियाँ रक़्सां रहेंगी रात की रात, सैर से पहले सब तमाशा ख़त्म होगा।
तमाशा करने वालों को खबर दी जा चुकी है, तमाशा करने वालों को खबर दी जा चुकी है कि पर्दा कब गिरेगा, कब तमाशा ख़त्म होगा। कई साहब हाणे इफ्तिखार आरिफ जे शेर जे मुताबिक़ त जब तमाशा ख़त्म होगा, पर हाणे असां सम्झूं था त हिकिड़ो नओं तमाशो जेको आहे उहो शुरू पियो थिए, त उन में अपोज़िशन जॾहिं इक़्तिदार में थी असांखे ईंदी नज़र अचे, त तव्हां असांखे इहो ॿुधायो त उन्हनि खे जेके आहिनि से कहिड़ा मुआशी ऐं सियासी ऐं इंटरनेशनल पॉलिसीज़ जे तहत हुननि खे कहिड़ा जेके आहिनि से चैलेंजिस दरपेश हूंदा, अपोज़िशन खे कहिड़नि हालतुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो? जी बिल्कुलु, चैलेंजिस त तमामु घणा हूंदा अपोज़िशन वटि, पर असां हिकिड़े मिंट लाइ सोचूं त ई चैलेंजिस खे ओवरकम करणु अचनि था पिया या सिर्फ़ु पंहिंजो हुकूमत में इन थियण जे लाइ अचनि था पिया। छो त जेके बि PTI ॾिना हुया पॉलिसीज़ या मंशूर त असां ईंदासीं पोइ हीअ कंदासीं पोइ हीअ कंदासीं, तव्हां ॾिसो त उन्हनि आख़िर में एतिरो कावड़िजी पिया त PM साहिबु पंहिंजी चयल लफ़्ज़नि ते या जेके वीडियोज़ हुया उन्हनि ते बि नाराज़गी जो इज़हार पियो करे त जॾहिं चैनल हलाइनि पिया। त उन्हनि अपोज़िशन खां बि हींअर पुछियो पियो त साईं तव्हां मौलाना साहिब जी तक़रीर जंहिंमें 3 ॼणा वेठा हुया मेन लीडिंग, ज़रदारी साहिबु, शहबाज़ शरीफ़ साहिबु ऐं मौलाना साहिबु, त उन्हनि खां हिकिड़े सुवालु पुछियो साहिब त पोइ तव्हां भला महांगाई ते कंट्रोल कीअं कंदो? अजीब क़िस्म में जवाबु हुयो, हिकिड़े फिल्म जो उन जो नालो बि कोन था खणो, चए तव्हांखे असां ते एतबार आहे? छा असां ते एतबार आहे? चए पोइ तव्हां महांगाई कोन थींदी। मतिलबु उन्हनि को वाज़ी जवाबु कोन हुयो, एतबार वारी ॻाल्हि पई हली। सो हिननि वटि जेकॾहिं असांजे आवाम जे भलाई जे लाइ हिननि वटि के हुजनि मंशूर तव्हां ॾिसंदो न, PTI जो बि साॻियो मिलंदो तव्हांखे, खणी ॾिसो पीपल्स पार्टी जो बि साॻियो मिलंदो, नून लीग जो बि साॻियो मिलंदो, मौलाना साहिब जो बि साॻियो मिलंदो। मंशूर ते अमल केतिरो थिए इहो असांखे ॾिसणो आहे। त उहो न को पहिरियुनि पार्टियुनि कयो आहे, न को हाणे अपोज़िशन। जेकॾहिं ॾिसो मां लफ़्ज़ थो चवां, जेकॾहिं अञा अॼु 17 तारीख़ आहे, 11 ॾींहं पिया आहिनि या अञा इन खे एक्सटेंड बि करे सघनि था, त जेकॾहिं हीअ अचनि था त पोइ हीअ त घणा थी वेंदा न। माना हीअ पंहिंजो पाण खे राज़ी कंदा या आवाम खे राज़ी कंदा? त सभ खां पहिरीं त पंहिंजो पाण खे राज़ी कंदा। केस ख़तमु करणा आहिनि, पंहिंजा नवाज़ शरीफ़ साहिब खे वापसि वठी अचिणो आहे, नून लीग जो वॾो अहम इहो आहे। ऐं इहो वरी जेके इन्हनि खे इक़्तिदार ॾियनि था उन्हनि सां सेटिंग कीअं था कनि पिया। बाक़ी असांजी पोज़ीशन जेका इंटरनेशनल आहे, ॾिसो अफ़गानिस्तान तव्हांजो जेको पंहिंजो, जेके तव्हां पंहिंजो चओ था त असां हिन लाइ केतिरो कमु कयो, वाक़ई कयो आहे, असां हज़ारे पंहिंजा माण्हू शहीद कराया आहिनि, उहो तव्हांखे अखियूं थो ॾेखारे पियो। इहे चैलेंज त हिननि खे बि ईंदा। थी सघे थो त वरी जीअं ब्लास्ट थियो इन पेशावर में, अहिड़े क़िस्म जा ब्लास्ट तव्हांखे वरी वधीक ॾिसण में अचनि पिया। त हीअ ॾुख जूं ॻाल्हियूं हूंदियूं। महांगाई जी पोज़ीशन IMF तव्हांखे वरी चवंदी त असांखे तव्हां रिव्यू करियो। डॉलर तव्हांजो 180 खे टच थो करे पियो, ऐं माण्हू तव्हांजा ॿाहिरि घटि था वञनि पिया, ॿाहिरां रिमिटेंस घटि था अचनि पिया। त जेका नेक्स्ट गवर्नमेंट ईंदी उन जे लाइ मुआशी थोरे इंटरनेशनल जेके तव्हांजा रिलेशन्स आहिनि उन्हनि खे जेका PTI हुकूमत ख़राबु कयो थी वञे पई ॼाणी वाणी। पेट्रोल जी अघु तव्हां घटाइणु, उहो त लक आहे हिननि जो त हींअर पेट्रोल जो अघु $100 खां घटिजी आयो आहे। थी सघे थो अॻिते वरी यूक्रेन ऐं जेकॾहिं रूस जो कुझु मामिलो कंहिं बहितर पोज़ीशन में अचे थो पियो, या वरी ही एतिरी ताक़त ॾेखारनि पंहिंजी त तव्हांजो पेट्रोल हिन खां वठी वठनि ईरान खां, सो कोन वठंदा। तव्हांजी गैस ईरान खां वठी वठनि, सो कोन वठंदा। त जेकॾहिं ही एक्चुअली में वेंदा, जेकॾहिं हिन खे छॾियो वञे, जेको नज़र कोन थो अचे, त हिननि खे वरी पोइ सुठा आहिनि तरीक़ा कुझु बहितर करण जा। ॾिसो आवाम चाहींदो आहे त मूं वटि महांगाई न हुजे, सिंपल माण्हुनि जो इहो कमु हूंदो आहे, पेट भरियां, निंड आराम जी कयां, माना अमन अमान हुजे। इहे 2 शयूं त आवाम खे ॾियणियूं आहिनि। ॿियो को वीचारो उनखे त कोन करोड़ अरब रुपया खपनि त उनखे ॿाहिरि वञिणो आहे, 2 वक़्त जी मानी ऐं 4 कलाक 6 कलाक जी निंड ॾियो उनखे, उहा तव्हां कोन था ॾियो। अपोज़िशन बि सेम कंदी पई, ऐं चैलेंजिस खे हू इहो आवाम वारो चैलेंज न वठंदी, चैलेंज उहो वठंदी त जेके साहब असांखे आणनि था इक़्तिदार में उन्हनि सां कीअं ठही हलूं। सो इहो हिन लाइ वॾो चैलेंज हूंदो। नाज़रीन, असांजे अॼु जे प्रोग्राम में असांखे इहा ख़बर पई त जेकॾहिं PTI जे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस कामयाबु थी वञे त असांखे अपोज़िशन पार्टी वटि बि आवाम जी भलाई जे लाइ का ख़ासि जेको आहे सो प्लैनिंग या एजेंडा नज़र न पई अचे। ऐं लॻे ईअं थो त जेकॾहिं उहा अपोज़िशन पार्टी हुकूमत में अचे थी वञे त आवाम जी सूरत हाल या आवाम जी जेका मुआशी हालत आहे उहा तक़रीबन उहा साॻी रहंदी ऐं आवाम जे लाइ असांखे का तब्दीली नज़र न पई अचे। सो इन दुआ सां त जिथे बि असां बीठा आहियूं उन में का बहितरी अचे। असां पंहिंजे प्रोग्राम खे ख़तमु था कयूं ऐं नेक्स्ट प्रोग्राम में वरी नई सूरत हाल सां तव्हां सां गॾु हूंदासीं। अला वाहे।